अस्सलाम वालेकुम दा साईं वालेकुम सलाम। छा नालो आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो आशिक़ नालो आहे। अदा आशिक़ कुझु ॾियार अॻु में तव्हांजे मासूम नींगर ते जेको मुंहिंजे ख्याल 13-14 सालनि जो असांजे स्कूल मां बि पोशाक कराई आहे त उहो जमील पब्लिक स्कूल में को हिते स्टडी करे पियो, उन ते बदफ़ैलीअ जो इल्ज़ाम लॻो आहे, छा चवणु चाहींदो तव्हां? साईं मां कराची हैदराबाद हलां पियो गाॾीअ सां, मूंखे हुते ख़बर पई जीअं फ़ोन आई त मूंखे चयूं त हीअ ॻाल्हि आहे। मां पोइ हिते पुछा कयमि त मां ग़लति इल्ज़ाम हिननि सूमरन हयो आहे। गदा हुसैन नालो अथसि ऐं मोहम्मद सलाह नालो अथसि, सूमरो आहे। उन्हनि केस कयो आहे जी। मां पाण ड्राइवर आहियां, वैगन ड्राइवर आहियां। मां हुते मज़दूरी करे खाईंदो आहियां, मज़दूरी करे जेको आहे बचा पालींदो आहे पंहिंजा। अच्छा, हुननि FIR में ॾियारायो हुयो त उन ॾियारे ते हीअ तव्हांजी जॻह ख़ाली पई हुई ऐं असां ॻोल्हा करे हुते पहुतासीं, छा इहा हिन में कहिड़ी हक़ीक़त आहे? साईं उन ॾियारे मुंहिंजी जॻह खे तालो हुयो, मुंहिंजो नंढड़ो हुते केबिन ते वेठो, पाड़े वारा गवाह आहिनि, पाड़े वारो को बि चवी वञे त बाबा हीअ ॻाल्हि आहे हिन जी त जॻह में छोकिरो आयो आहे या कीअं आहे, मुंहिंजे संडू वटि छोकिरो रहियल हुयो। हिननि ग़लति इल्ज़ाम शाम जो जेको आहे चई 10 बजे जेको आहे छोकिरे खे असां चए पकड़ियो आहे। 10 बजे हिते माना ॿाहिरों कुल्फिन वारियूं रेड़ियूं बीठियूं हूंदियूं आहिनि, 50 माण्हू बीठो हूंदो आहे, सुबुह जो कुल्फियूं खणंदो आहे। पाड़े वारा गवाह आहिनि, मेन गिटी आहे, कंहिंखे बि को बि चई वञे त बाबा फलाणे जो छोकिरो हिते हुयो त मां जेको आहे जुर्मदार आहियां। तव्हां त मोहल्ले वारा आहियो? जी जी। नालो असां पढ़े दीदार उमराणी। ज़ात उमराणी। तव्हां त? साईं अब्दुल सत्तार चांडियो। तव्हां त? मां बाबू पहोड़ बा। तव्हां सभु मोहल्ले वारा आहियो हिन जा। जॾहिं हीउ अहिड़ो वाक़ियो हिते पेश आयो हुयो, उन वक़्तु तव्हां मौजूदु हुया, तव्हांखे हिन बारे में काई ख़बर पई? ज़रूरु अहिड़ी ॻाल्हि थी हूंदी त गोड़ त थियो हूंदो न घिटीअ में, मोहल्ले में अहिड़ो थियो हुयो? साईं अहिड़ी का ॻाल्हि ई कोन थी आहे हिते, न न अहिड़ी का ॻाल्हि ई कोन थी आहे। असां हिते काश हिननि जो दर वीचारनि जो बंदि हुए विया हिते पंहिंजे घर ॾे विया, ओॾे परे वॾे घर ॾे विया, ओॾे हिते का बि अहिड़ी का ॻाल्हि कोन थी आहे। भाऊअ जो आशिक़ जो दर ऐं असांजो ऐं भाऊ दीदार उमराणी जो टई दर गॾु आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि थिए त असांखे ख़बर पए आहे। ज़रूरु मोहल्ले वासियुनि कंहिंखे त काई ख़बर पए यार, अहिड़ो तव्हांखे कंहिं बि ॾस पतो बि अहिड़ो न हुयो त मोहल्ले में अहिड़ो कोई गोड़ थियो हुयो या कोई फसाद थियो आहे? अहिड़ो ख़बर ई न आहे साईं, न ख़बर न आहे, अहिड़ी ॻाल्हि ई कान्हे। असां घर घर दर दर में गॾु आहे, त मसइलो अहिड़ो ख़बर ई न आहे का शइ जो, असांखे ख़बर ई न आहे। ऐं माण्हू अहिड़ा आहिनि बि न, शरीफ़ माण्हू वरी पाण ड्राइवरी कंदो आहे, पर बचड़ा ते उंडी त दरवाज़ो तालो लॻल हुयो। बाक़ी इहा ॻाल्हि असां ॾिठो ई सही कोन साईं, असां न कंहिंखे कोन ॾिठोसीं असां। हू जेके इल्ज़ाम हणनि था, अॻिली सूमर जो जेको इल्ज़ाम हयो आहे हिननि जे मथां, लोलाइन जे मथां, त हिननि जे नींगर 13-14 सालनि जो, हुन बदफ़ैली कई आहे हुन मस्ताने छोकिरे सां, छा पोइ हिन में सदाकत न आहे? कूड़ आहे? कूड़ आहे साईं, असां हिते बीठा हुआसीं, असांखे काई ख़बर ई न आहे, असां ॾिठो ई न छोकिरे। असां हिते कुल्फियूं हलाईंदा आहियूं साईं, घिटी में। घिटीअ में कुल्फियूं हलाईंदा? घिटी में को कोन ॿुधोसीं साईं, असां न ॿुधोसीं साईं। अच्छा दादा, तव्हां ॻाल्हि था कयो त हीउ हुते केबिन ते वेठो हुयो, त केबिन उहा कंहिंजी आहे? केबिन मुंहिंजे सौट जी आहे, वॾो छोकिरो मुंहिंजो हुते वेठो, चाबी बि उन वटि हुई। नंढो हिते कोई बीठो आहे हिते? उन्हनि मां वॾो छोकिरो मुंहिंजो बीठो आहे। जी बाबा, हीउ जेको आहे नंढड़ो तव्हांजे केबिन ते उन वक़्तु ॾींहं ते वेठो हुयो या हिते घर में वेठो हुयो? साईं केबिन ते वेठो। केबिन ते जी वेठो। साईं। पोइ हीउ जेको इल्ज़ाम लॻो आहे त असां आयासीं ऐं घर मां हुननि खे ॾिठो आहे ऐं हीअ हरकत हले पई, मिसाल नालो नथो वठी सघां मां मीडिया ते, ठीकु, त तव्हां छा था सम्झो त उन वक़्तु वाक़ई हिननि हिन खे पकतो आहे हिते, या उहो तव्हां वटि केबिन ते वेठो हुयो? साईं असांजे केबिन ते वेठो, केबिन ते वेठो। जी। जीअं त पोइ अहिड़े क़िस्म जी तव्हां शिकायत कई कंहिं, मिसाल अमीर हूंदा आहिनि तव्हां चङा मुड़ुस या मोहल्ले वासी जेके दुख सुख में तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, तव्हां अहिड़ी क़िस्म जी काई शिकायत कई आहे उन्हनि खे? साईं 5 माण्हू मौजूदु जेके हुया उन्हनि खे असां चयोसीं, असांजे चाचे चयो, मां पाण कोन हुयुमि घर में, मां कल्ह राति आयो आहियां गाॾी तां। मुंहिंजे चाचे चयनि त बाबा हे बेगुनाह असां ते इल्ज़ाम हणनि था, असांखे फासाणी कुझनि था कनि, असांजो मन नंढड़ो जेको आहे मासूम आहे साईं, नाबालिग आहे उहो छोकिरो मुंहिंजो, नंढड़ो आहे, पढ़ंदो आहे 6वीं जमात पढ़ंदो आहे। उन में हिननि जेको आहे उनजे मथां केस कयो आहे, उनजा अॼु पेपर बि हुया, इम्तिहान बि हुयो, उहो बि रद्द थी वियो। जीअं त जॾहिं हिन वाक़िए खां बाद FIR तव्हांजी धुर मथां काटी वई, त उन खां जी काई हिननि मां तव्हांखे इंतिज़ामिया पारां, पंहिंजा हॉस्पिटल इंतिज़ामिया या पुलिस पारां रिपोर्ट ॾेखारी वई? न न, असांखे अहिड़ी का ॾेखारी कोन वई आहे। सोशल मीडिया ते ॾिसूं था त छोकिरे ख़िलाफ़ु हले थी त छोकिरे सां हे ज़ुल्म कयो वियो आहे, उहा आहे त असांखे बि ॾेखारनि, पुलिस खे ॾेखारनि, अहिड़ी का बि कोन ॾेखारी अथऊं। तव्हां हुनजे बारे में पुछा कयो त भई मेडिकल रिपोर्ट त असांखे ॾेखारियो न, ईअं कीअं असांजे छोकिरे ते तव्हां इल्ज़ाम था हणो? जी जी, असां उन्हनि खां पुछा कई अथई, पुलिस वारनि खां पुछा कई अथई, चई अञा ओॾे मोकिली आहे, उहा 10-15 ॾींहंनि खां पोइ ईंदी।
असां ग़रीब माण्हू आहियूं असां बि वियासीं थाणे ते असां इन्हनि ॾे बि वियासीं पाड़े वारनि ॾे हलो असां सां ख़िलाफ़ु FIR था दाख़िल कराइनि हलो पाड़े जा ॿाहिरि आहिनि उन्हनि खे चऊं था असां सां ठाह कनि जेके बि ॻाल्हि आहे त असां भाई पीउ हिसाब सां असां जेको बि आहे त असां कयूं था त इन्हनि खे मोहम्मद सलाह गदा हुसैन जे भॻा होॾे माण्हुनि ॾे चङनि मठनि ॾे भॻा उते सियासी माण्हुनि ॾे असां सां ज़ुल्म आहे असां सां कहर आहे असांजे छोकिरे सां हीअं ज़ना कई अथऊं जेकॾहिं उहा माई मीडिया ते थी सोशल मीडिया ते बयानु थी ॾिए त मां दर भॻो आहे जा मां हिन छोकिरे खे छॾायो आहे त उन में पाड़े वारा छा अथनि कहिड़ा पाड़े वारा छा अथनि पाड़े वारा जेकॾहिं आहिनि त उन्हनि जा नाला ॿुधाए उन्हनि जूं ज़ातियूं ॿुधाए असांखे त उहे बि पाड़े वारा बि असां उन्हनि खां बीहारींदासीं अॻियां तव्हांखे बि ॿुधाईंदासीं ॾिसो पाड़े वारा त हिन महिल तव्हांजे आॾो ई बीठो आहे न फॉर एग्ज़ाम्पल चांडियो बीठो आहे को उमराणी को पौड़ बीठो आहे ठीकु आहे तव्हां वटि पाड़े वारनि साथ ॾिनो आहे हिन महिल कोई बि ॾुखे वक़्त में इन टाइम ते त ख़ासि करे बि कोन ईंदो आहे पर शाबस अथनि हू तव्हां वटि आया आहिनि अदा मुंहिंजो सुवाल तव्हां खां हिकिड़ो आहे तव्हां हींअर हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो पोइ हुनखे मां नथो चई सघां त सच आहे या कूड़ आहे उहो त पुलिस जो कमु आहे साबित करण जो मां हिकिड़ो सुवाल कंदुमि नंढड़े जी तालीम बि तबाह थी वई हिन महिल इम्तिहान जी मूंखे ख़बर पई जॾहिं मां इंक्वायरी कई त जंहिं स्कूल में पढ़े थो उते एग्ज़ाम्स बि थी आहे उते हो सिधी ॻाल्हि आहे फेल कयो हूंदोसि ऐं छोकिरो चालान बि थी वियो सेंट्रल जेल बि हुनखे उमाणे विया छा था सम्झो इहो मसइलो हल तरफ़ थो वञे या अञा बिगड़ंदो सर असां कल्ह बि जमील पब्लिक स्कूल वियासीं त असां चयोसीं असांखे लेटर कढी ॾियो असांजे छोकिरे जा एग्ज़ाम था वञनि असां कोर्ट वञी जज खां इंसाफ़ घुरंदासीं असांजे छोकिरे जा इम्तिहान आहिनि हीअ उनजो लेटर आहे जेके अॼोकी तारीख़ में लिखियो पियो आहे 23 तारीख़ 4 महीनो 2024 असांजो नंढड़ो आहे हुते जेल में रही बि नथो सघे सॼो ॾींहुं रोए थो हुते मासूम आहे अञा उन सां ज़ुल्म थियल आहे असां SP IG DIG खे अपील था कयूं त ख़ुदा रा असांजा इंसाफ़ कयो वञे ही फराडी माण्हू जेके आहिनि असांखे बेगुनाह फासायूं वेठा आहिनि इन सां गॾु अॼु विया आहिनि हिते कॉन्फ्रेंस करणु एतिजाज करणु प्रेस क्लब ते त असांखे लोलाई धमकियूं था ॾियनि असांजे मथां हथियार खणी आया आहिनि असांखे हथ विधा अथऊं असांखे घर में घिरिया आहिनि जेकॾहिं असां घिरिया आहियूं पाड़े जा गवाह आहिनि हिकु त जलबाणी रहनि था उमराणी रहनि था बिरोई रहनि था उते पाड़े में उढा रहनि था इहे दस्ती रहनि था को बि पाड़े जो माण्हू चना रहनि था को बि पाड़े जो माण्हू गवाही ॾिए त अदा तव्हां हिननि सां ज़ुल्म था कयो पोइ बि असां वेठा आहियूं असांखे बेगुनाह फासायो वियो आहे त असां तव्हां राजूणी फ़ैसिलो कयो असां जीअं तव्हां को 2-3 रुपया कढी असां मुफ़ाद पूरो कयूं रहणु चाहिनि जेकॾहिं वरी चवनि पिया पाड़े वारनि खे त मेड़ खणी अचनि असां ठहंदासीं असां मेड़ खणी वञूं त असां उन्हनि जा ॾोही थियूं न असां ईअं छो कयूं असांजो छोकिरो बेगुनाह हुआ जीअं हालात थियण खां कहिड़ी अपील कंदव साईं असां DIG लाड़काणा खे चऊं था SP लाड़काणा खे चऊं था साईं मुराद अली शाह खे अपील था कयूं त असांजे नंढड़े जी जेको आहे मुस्तक़बिल तबाह थो थिए असांजे नंढड़े जो जेको आहे सेंट्रल जेल में आहे तंहिं महिल असांखे असां सां इंसाफ़ थिए जेको थी सघे त असांखे आला ऑफिसरनि मां इंसाफ़ असांखे मिले असांजी हिते रुकाइट जेको आहे छा त नालो इनकारी कनि या कंहिं पाड़े खां पुछा कनि या कंहिं खां पुछा कनि को गवाह हुजे हिननि जो त भाउ उन खां पुछा कनि बाबा हीअ ॻाल्हि थी आहे न इनकारी कई अथऊं न कुझु कई अथऊं पुलिस वारा ईअं ई मुंहिंजे नंढड़े खे वठी विया डायरेक्ट वञी FIR कढी अथऊं वञी